औज़ुबिल्लाहिमिनश्शैतानिर्रजीम बिस्मिल्लाहिर्रहमानिर्रहीम। इब्ने माजा जे अंदर हदीस आहे, मन अराद अन यल्क़ल्लाहु ताहिरन मुतहर्रन फलयतज़व्वज अल हराइर। इब्ने माजा जे अंदर हदीस आहे, जेको माण्हू अल्लाह ताला सां क़यामत वारे ॾींहुं पाक साफ़ मिलण चाहे उनखे घुर्जे त आज़ाद औरतुनि सां शादी करे, यानी बानियूं न हुजनि, कंहिंजो ग़ुलाम न हुजनि, आज़ाद औरतूं हुजनि त उन्हनि सां निकाह करे। ज़ाल ऐं मुड़ुस जो रिश्तो, उन जे बारे में कुझु वज़ाहतूं। नंबर 1, ज़ाल ऐं मुड़ुस ॾुख दर्द जा साथी आहिनि। नंबर 2, ज़ाल ऐं मुड़ुस हिक ॿिए जा राज़दान आहिनि। नंबर 3, ज़ाल ऐं मुड़ुस हिक ॿिए लाइ हिक गाॾी जे ॿिनि फीथनि जियां आहिनि। नंबर 4, ज़ाल ऐं मुड़ुस हिक बाग़ जा ॿ गुल आहिनि। नंबर 5, ज़ाल ऐं मुड़ुस हिक पखी जा ॿ पर आहिनि। नंबर 6, ज़ाल ऐं मुड़ुस हिक ॿिए लाइ छपर ऐं छांव आहिनि। नंबर 7, ज़ाल ऐं मुड़ुस हिक ॿिए जा यार वफ़ादार आहिनि। नंबर 8, ज़ाल ऐं मुड़ुस हिक ॿिए जा ग़मसार ऐं ग़मख़्वार आहिनि। नंबर 9, ज़ाल ऐं मुड़ुस हिक ॿिए जा हाल भाई ऐं ॾुख भाई आहिनि। नंबर 10, मुड़ुस खीर त ज़ाल खंडु ऐं ज़ाल रोशनी त मुड़ुस चंड आहे। मुड़ुस जे ज़ाल खां सवा, ज़ाल जी मुड़ुस खां सवा सरी न सघंदी आहे। मुड़ुस आसमान त ज़ाल ज़मीन। त इहे आहिनि ज़ाल ऐं मुड़ुस जा हक़ हुक़ूक़। कुझु हक़ हुक़ूक़ मुड़ुस जे मथां आहिनि ज़ाल जा, ऐं कुझु हक़ हुक़ूक़ जेके आहिनि से मुड़ुस जा आहिनि ज़ाल जे मथां, त उहे अदा कनि, पाण में मुहबत कनि, ॿधी कनि। ऐं ज़ाल ऐं मुड़ुस जो हिकिड़ो अहिड़ो रिश्तो आहे जो ॻंढिजण सां रिश्तो जॾहिं जुड़ी वञे थो त पोइ हिक ॿिए जा यार वफ़ादार आहिनि, यानी हिक ॿिए जा राज़दान आहिनि। त ज़ाल खे बि खपे पंहिंजे मुड़ुस जा ऐब जेके आहिनि से तलाश न करे, ऐं उन्हनि ऐबनि ते पर्दो रखे, ऐं उन्हनि ऐबनि खे ॿियनि जे अॻियां शो न करे, शेयर न करे, पाण ताईं महदूद रखे। कहिड़ो बि आहे मुड़ुस आहे उन ज़ाल जो आहे, ऐं मुड़ुस खे बि खपे त पंहिंजी ज़ाल जा ऐब कंहिंखे न ॿुधाए, छो त हिकु ई जिस्म थी वियो। ज़ाल ऐं मर्द जॾहिं पाण में मिलनि था त उन्हनि जो हिकु ई जिस्म थी वियो। अल्लाह साईं खे दुआ आहे असांखे इन्हनि ॻाल्हियुनि मथे अमल करण जी तौफ़ीक़ अता फ़रमाए।